नाज़रीन हिते अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त इरसा जे इजलास में सिंध खे पाणी जे 91 जे ठाह खां बि 16,500 क्यूसेक पाणी घटि मुहैया थियण जो इंकशाफ थियो आहे। इरसा मुआहदे जे पेरां TL 2 इजलास में 1,09,000 क्यूसेक पाणी ॾियण वारे फ़ैसिले तहत सिंध खे 1,19,000 क्यूसेक पाणी घुर्बल हो। इरसा जे फ़ैसिले तहत कोटड़ी खां हेठि 5,000 क्यूसेक पाणी बि न ॾिनो वियो। 91 जे पाणी मुआहदे ऐं बराबर कटौती तहत बि सिंध खे 1,500 क्यूसेक इरसा पारां पाणी घटि ॾियण जो इंकशाफ थियो आहे। फार्मूले तहत पाणी जे विर्छ न थियण ते इरसा सिंध जे मेंबर पारां इरसा इजलास दौरान एहतजाज रिकॉर्ड करायो वियो हो। नाज़रीन भेरो ॿीहर अवां सां ही ख़बर शेयर पिया कयूं त इरसा जे इजलास में सिंध खे पाणी जे 91 जे ठाह खां बि 16,500 क्यूसेक पाणी घटि मुहैया थियण जो इंकशाफ थियो आहे। इरसा जे फ़ैसिले तहत कोटड़ी खां हेठि 5,000 क्यूसेक पाणी बि न ॾिनो वियो। 91 जे पाणी मुआहदे ऐं बराबर कटौती तहत बि सिंध खे 1,500 क्यूसेक इरसा पारां पाणी घटि ॾियण जो इंकशाफ थियो आहे।